अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं वञी सी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों तव्हां सां वॾी ख़बर शेयर करण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, अॼु हिकु अहिड़े ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहियां। यकीनन तव्हांखे उन ड्रामे जी ॼाण हूंदी, पर एतिरी मालूमात न हूंदी जेका अॼु मां तव्हांखे ॼाण ॾियण वारो आहियां। दोस्तों हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो त तव्हांखे वॾियूं ख़ुशख़बरियूं मिलण वारियूं आहिनि। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तों, तव्हां खां इहे सभु अपडेटां मिस थी वेंदियूं। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं अॼु हिकु अहिड़ी शइ तव्हांखे अहिड़ी मालूमात ॾियण वारो आहियां जंहिंजो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु हूंदो या हुयो। हिन वीडियो खे दोस्तों लाइक कयो, सब्सक्राइब कयो, चैनल खे शेयर कयो। शाहिद खोसो व्लॉग खे हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं अपडेट तव्हांखे मां ॾेई रहियो आहियां जेको आहे हवेली ड्रामे जो 3 स्पेल जी रिकॉर्डिंग हैदराबाद में शूटिंग जेको ॾाढी धमाके सां स्टार्ट थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, 2 स्पेलुनि जा मुकमिल थियण वारा आहिनि, छो त हिकु स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि। हाणे ॿियो स्पेल बि पूरो थियण वारो आहे। हाणे इन जे करे 51 खां स्टार्ट थियो आहे कमु, वरी अॻिते 50 क़िस्त पहिरीं पूरी हुई, मुकमिल हुई, 2 स्पेल मुकमिल थियल हुया। असांजी जॾहिं असांखे अपडेट मिली ऐं असां मालूमात वरितीसीं, असां वटि तस्वीरां आयूं। यकीनन तस्वीरां मां तव्हां सां कल्ह शेयर कयूं, उहे बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं, जंहिंमें शूटिंग हली रही आहे ऐं मुंहिंजे व्हाट्सएप में बि पयूं आहिनि हिन टाइम जेको आहे तस्वीरां, ऐं धमाके सां शूटिंग हली रही आहे। 51 खां अॻिते आज़म मिंगल जेका ॿिया अदाकार बि काफ़ी खोड़ आहिनि, लेकिन हिन टाइम जेकी आहे न अदाकारनि जी शूटिंग हली रही आहे। लेकिन लोकेशन दोस्तों अहिड़ी आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। हवेली ड्रामे में हाणे तव्हांखे जहिड़ो बि नज़र ईंदो अॻिते जेको आहे, जेको तव्हां चाहियो था असांखे हीअ शइ ॾिसण वटां मिले, यकीनन उन जे तव्हां इंतज़ार में हूंदो उहो मोड़ कॾहिं ईंदो, इहे शयूं कॾहिं ईंदियूं। हाणे जेको अॻिते आहे 50 खां अॻिते जेको आहे दोस्तों, इहे शयूं नज़र ईंदियूं। तव्हां हीअ ॾिसी सघो था, हीअ तस्वीरूं ॾिसी सघो था। हीअ तस्वीरूं मूं वटि आहिनि सॼियूं शूटिंग जूं, हिंट मोड़ पुगियूं आहिनि। हीअ सॼियूं तस्वीरां दोस्तों, ठीकु आहे। हीअ व्हाट्सअप ते मूं वटि पयूं आहिनि सॼियूं शूटिंग जो, जेका हिकु मिंट जी शूटिंग थिए थी, सॼी अपडेट असां वटि पहुचे थी पई, पुॼे थी पई। हीअ तव्हांजे साम्हूं मां शेयर कयां थो। टोटल हीअ जेको हथियार खयूं वेठा आहिनि वग़ैरह वग़ैरह, हीअ जेको आहे दोस्तों नओं मोड़ आहे हवेली ड्रामे जो। ऐं हवेली ड्रामे में अहिड़ो मोड़ अची चुको आहे जो तव्हांखे छा ॿुधायां। जॾहिं हाणे इहे क़िस्तां 51 खां अॻिते हलंदियूं न दोस्तों, यकीनन तव्हांखे मज़ो ईंदो। जीअं तकरार हुयो, ज़हर ज़िंदगी हुयो, ऐं ॿिया ड्रामा हुया, ऐं अहिड़े हिसाब सां हिन में बि नओं मोड़ अची चुको आहे। एॾी तुंहिंजी भरपूर सुठे नमूने जी शूटिंग कई वई आहे। हिन में लॿाड़ न आहे। जेका हाणे इहे झेड़ियारा सीन वग़ैरह अचण वारा आहिनि, इहे बि प्रोफेशनल आहिनि। अहिड़ी तुंहिंजी कहाणी आहे, इहे सीन अहिड़ा आहिनि, मां तव्हांखे छा ॿुधायां। जेका असांखे पल पल जी अपडेट अचे थी ऐं असां ॾिसूं था, तव्हां ईअं सम्झो असां शूटिंग में मौजूदु आहियूं, उते असांखे हर ख़बर आहे, ईअं तव्हां सम्झी सघो था। असांखे नालो न ॿुधाईंदासीं तव्हांखे, लेकिन असां शूटिंग में मौजूदु आहियूं, असांखे सॼी ख़बर आहे त नेक्स्ट एपिसोड में कहिड़ो सीन थियण वारो आहे, छा थियण वारो आहे, अॻे कहिड़ो मोड़ आहे, हवेली ड्रामे में छा थींदो। तॾहिं तव्हांखे चऊं था त हवेली ड्रामे खे घणो प्रमोट कयो, घणो ॾिसो, दोस्तनि ताईं शेयर कयो। ऐं इन जो जेको आहे दोस्तों, इहो ड्रामो तव्हांजा थक लाहींदो, बिल्कुलु तव्हांजा कुल जेको आहे थक लाहींदो। इहो ड्रामो जॾहिं तव्हां ॾिसंदो न, तव्हांजा थक लही वेंदा बाक़ाइदा। दोस्तों हक़ीक़त पुछो त हीउ ड्रामो जेको हवेली आहे न, इन जेको नओं मोड़ अचण वारो आहे न, हक़ीक़त पुछो तव्हां सभिनी ड्रामनि जा तव्हांजा थक लाहे छॾींदो। ऐं तव्हां ईअं सोचींदो त हवेली ड्रामे जूं पहिरियूं क़िस्तां असां छो मिस कयूं, ऐं तव्हां ईअं चवंदो त असां पहिरियूं क़िस्तां छा जे लाइ असां न ॾिठियूं। यकीनन हक़ीक़त पुछो, मुंहिंजी हीअ अपडेट जेका वीडियो मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, हाणे यकीनन तव्हांखे यकीन अची वेंदो। तव्हां तस्वीरां बि ॾिठियूं, यकीनन तव्हां हाणे हवेली ड्रामे जो पोयूं क़िस्तां बि ॾिसंदो जे तव्हां नथा ॾिसो। दोस्तों जेतिरो मुंहिंजे ख़्याल में यूट्यूब ते हवेली ड्रामे के शहर वारा माण्हू जेका मतिलबु ॿराड़ी जा अहिड़ा माण्हू जेको सुलझियल माण्हू आहिनि न, घणो ॾिसनि था। मां ईअं नथो चवां तव्हां जेको आहे सुलझियल न आहियो, तव्हां जेको आहे अणपढ़ियल आहियो, इहा ॻाल्हि मां नथो कयां। मां इहा ॻाल्हि कयां थो, तव्हां बिल्कुलु इन खे घणो ॾिसो था, तव्हांखे इन शइ जो घणो यकीन आहे, तव्हांखे इन ख़बर आहे त इन ड्रामे में असांखे घणो कुझु सिखण वटां मिलंदो, तव्हां वॾो इन खे ॾिसो था। लेकिन चंद माण्हू कुझु अहिड़ा आहिनि जेको चवनि था यार मार धाड़ घणी हुजे, मार धाड़ में कुझु न आहे। हा मार धाड़ हुजे, लेकिन उहा बि कंहिं नमूने जी, कंहिं सुठे नमूने सुठे तरीक़े सां उन खे को रंग ॾिनल हुजे सुठो। ईअं हर भरूं दाल में लूणु घटि आहे त कुआड़ी खणी हणणी आहे माई खे, जा पाणी नथी ॾिए त हा अहिड़ी किनी सिनी हण पादर, इहो त ड्रामे में न आहे ॾेखारिणो न। इहो त असांजो कल्चर बि न आहे सिंधियुनि जो। असां सिंधी नियाणियुनि जी इज़त कंदा आहियूं, असां सिंधी नियाणियुनि खे सत क़ुरान बराबरि नियाणी खे सम्झंदा आहियूं।
न्याणी जी एॾी इज़त आहे सिंध में, लेकिन अहिड़ो कल्चर न आहे ॾेखारिणो। लेकिन हवेली में जेको कुझु ॾेखारियो वेंदो उहो अहिड़ो न हूंदो, इन खां वधीक प्रोफेशनल ऐं सुठे नमूने जो हूंदो। जॾहिं तव्हां ॾिसंदो तव्हांखे पाण यकीन थींदो ऐं तव्हां पाण ई यकीन मजबूर थी वेंदो दोस्तनि ताईं इन शइ खे शेयर करण जे। ऐं जॾहिं बि हवेली ड्रामो ॾिसो दोस्तनि ताईं बि उन्हनि जी लिंक केटीएन वारनि जी शेयर कयो ऐं पाण बि पर ॾिसो, फैमिली सां ॾिसो। फैमिली ड्रामो आहे, ज़बरदस्तु आहे, असां पाण इन खे ॾिसूं था। मुंहिंजा दोस्तो डाउनलोडिंग जो कमु बि आहे, जेतिरो मूं वटि दोस्त हवेली ड्रामे लाइ ईंदा आहिनि, ॿियो मूंखे ख़बर आहे सिंधी ड्रामे में हिन टाइम टॉप ते हवेली अची वियो आहे। हवेली खे ई ईंदा आहिनि त बाबा हवेली जूं क़िस्तां असांखे मेमोरी कार्ड में, फ़ोन में भरे ॾे, USB में भरे ॾे। होटल ते बि असांजे इलाइक़े में हलाइनि था हाणे। अॻे होटल ते ड्रामो सिंधी न हलंदो, हाणे हक़ीक़त पहुचो होटल ते बि असां वटि हले थो पियो, घरनि में माण्हू भराए था वञनि। ऐं मुंहिंजो जेको आहे डाउनलोडिंग जो कमु बि आहे, तव्हांखे ख़बर हूंदी, मां कई चकर ॿुधायो बि आहे। मां डाउनलोडिंग जो कमु कंदो आहियां, पंहिंजो यूट्यूब जो बि कमु कंदो आहियां, पार्ट टाइम यूट्यूब जो ऐं डाउनलोडिंग, इहे ॿई मुंहिंजा ऐं जेको आहे न कमु आहिनि ज़िंदगी जा, जेको रोज़ानो मां कयां थो। ऐं सॼो ॾींहुं पंहिंजी अपडेट जे सेटिंग में बि हूंदा आहियूं, एडिटिंग में बि हूंदा आहियूं, अदाकारनि सां, डायरेक्टरनि सां, इन्हनि सां बि राब्ते में हूंदा आहियूं, पल पल जी अपडेट बि रखंदा आहियूं पाण वटि। हाणे जेके हीअ मां तस्वीरां ॾेखारियूं, यकीनन इहे कंहिं ॿिए यूट्यूब चैनल ते न हूंदियूं। जे ॿिए यूट्यूब चैनल ते हूंदियूं उहो बि मुंहिंजो ई हूंदो, कंहिं ॿिए जो न हूंदो। इहे ताज़ियूं तस्वीरां असां वटि सिर्फ़ु पुॼंदियूं आहिनि, असांखे ख़बर मिलंदी आहे, अपडेट मिलंदी आहे त हीअ थियण वारो आहे, हीअ शइ थिए थो, हीअ शइ थिए थो, ॿियो कंहिंखे बि न। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां, भाउ शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल सिंध जो मेन चैनल आहे, जेको तव्हांखे सिंधी शोबे हवाले सां अपडेट रखे थो। ऐं कुझु कमेंट बि मां शामिलु कंदुसि, पोइ ॿी ॻाल्हि कंदासीं। दोस्तो कल्ह मां कमेंट शामिलु कया हुया, कमेंट शामिलु करणु असांजो हाणे फ़र्ज़ु बणिजी वियो आहे। जेका सुठा दोस्त सुठा कमेंट कंदा आहिनि त मां उन्हनि जा कमेंट पंहिंजे चैनल ते ज़रूरु जेको आहे शामिलु कंदुसि पंहिंजी वीडियो में, ऐं उन्हनि खे पोयां न कंदुसि। हू सिंधी जेका सुठी शइ लिखनि था ॿुधाइणो आहे। ऐं हिकु भाउ आमिर सुमरे लिखियो आहे चावला खां, चए थो जेको आहे मां चावला जे इलाइक़े मां, चावला को इलाइक़ो आहे, अलाए को ॻोठु आहे, हुनजो नालो लिखियो अथई। ऐं इहो लिखियो अथई त मूंखे बि इंतज़ारु आहे चंड ग्रहण जो। ऐं ॿियो दोस्त लिखे थो जेको आहे न, मूंखे सिंधी इहो ड्रामनि जी ग्रुप लिंक खपे। मूं वटि यार जेको आहे कादर ख़ान नालो अथसि, कादर ख़ान भाउ, मूं वटि को ग्रुप सिंधी ड्रामनि जो न आहे। असां वटि ग्रुप ईंदा आहिनि हज़ारे, मूंखे दोस्त ऐड कंदा आहिनि, जेका असांजा चाहींदड़ आहिनि, असांजा जेका सब्सक्राइबर आहिनि, उहे बि मूंखे व्हाट्सअप ते ऐड कंदा आहिनि। मां रिमूव कंदो आहियां, लेफ्ट थी वेंदो आहे, इन जे करे मोबाइल हैंग थी वेंदी आहे। एतिरा ग्रुप अची वेंदा आहिनि, एतिरा पर्सनल मैसेज ईंदा आहिनि, ऐं मां नथो रखी सघां इहे शयूं घणियूं, इन जे करे असांखे लेफ्ट ई थियणो पवंदो आहे। ॿियो अली नवाज़ दोस्त मैसेज कयो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, मैं अली नवाज़ बात करता हूँ, कंडियारो सिटी में बारिश बहुत है, बारिश घणी आहे, माना कंडियारे में चए थो त बरसाति हिते बि घणी हली आहे। अदा तुंहिंजी वॾियूं महिरबानियूं अली नवाज़ भाउ। बाक़ी बरसाति जे हवाले सां मूं वटि वॾा कमेंट आया आहिनि। अॼु सखर, अॼु जेको आहे न असांजो इलाइक़ो साफ़ु थी वियो आहे, बरसाति न आहे, ख़तमु थी वई। पहिरियों त बना सना बरसाति हिकु करे वई, हिते बाग़ाई जेका हुया डंग ॾोका ख़तमु थी विया, उहे बाग़ जेके डंग धप करे या बाग़नि में एतिरी बरसाति आई अथई 3-4 ॾींहं। ऐं हिते सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे फ़ाइदो घणो पियो आहे, जंहिंजूं सारियूं असांजे इलाइक़े में हुयूं उहे दुआऊं करनि पिया, पाणी ॾे मौला पाणी ॾे, उन्हनि खे त पाणी जाम मिलियो। बाक़ी बाग़ाइनि जी थोरो नुक़सानु हिते असांजे इलाइक़े में थियो आहे। ऐं कमेंट तव्हां दोस्तो इहे जो 2-3 माण्हू शामिलु कया, इहे इन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां बि शामिलु कमेंट सुठा कयो, तव्हांजा बि इंशाल्लाह कमेंट असां नेक्स्ट एपिसोड में जेको आहे शामिलु कंदासीं। सुठी जेका बि तव्हांजो सुवालु हुजे उहो जवाबु असां नेक्स्ट एपिसोड में ॾेई छॾींदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, चंड ग्रहण जी मां कल्ह तव्हांखे अपडेट ॾिनी हुई, 10 अगस्त ते जो पहिरियों एपिसोड हलंदो। इहो बि जेको आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे, जेको तव्हांखे वरी ॿियो ड्रामो बि हिकिड़ो मिली वेंदो हवेली सां गॾु, चंड ग्रहण बि। ऐं इहो बि ड्रामो सुठो ड्रामो आहे, अब्बास गुल आहे, इरफान शेख आहे, निसार शाह आहे, ऐं काफ़ी ॿिया सुठा अदाकार आहिनि, जंहिंमें रिमशा शहज़ादी आहे। रिमशा शहज़ादी जो 2024 जो ई ड्रामो आहे जेको हलंदो तव्हांजे साम्हूं। पहिरियों बि हलिया आहिनि, लेकिन वरी 2024 में फ़िलहालु उनजी का शूटिंग नथी हले। मुंहिंजो उन सां राब्तो हूंदो आहे रिमशा शहज़ादी सां, अदी ॻाल्हाइण जी ॾाढी सुठी अदाकारा आहे, ऐं फ़ोन ते रिप्लाई बि सुठो ॾींदी आहे। उन जो चवणु हुयो त वरी सर्दियुनि में शूटिंग कंदासीं कंहिं ॿिए ड्रामे या फिल्म जी। हिन टाइम बसि हिकिड़ो ई चंड ग्रहण आहे जंहिंमें मां आहियां। इहो बि सीरियल ड्रामो आहे, वॾो सोप सीरियल न आहे। 10 अगस्त ते इहो हली वेंदो, ऐं इहो ड्रामो बि मुंहिंजे ख़्याल में यकीनन तव्हांखे वणंदो। बहरहाल ड्रामो आहे, ऐं इन जे सुठा जेका बि हूंदी सुठी शइ तव्हां सां असां शेयर कंदा आहियूं।
ऐं तव्हां ते पुॼाईंदा आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे। दोस्तो यकीनन तव्हांखे नई अपडेट नई इन्फॉर्मेशन मिली चुकी आहे मुंहिंजे ख़्याल में। असांखे ॾींदा इजाज़त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं लिंक बि शेयर कंदा हिन वीडियो जी, उन्हनि खे बि चवंदा सब्सक्राइब लाइक कयो, हिन वीडियो खे फुल ॾिसो आख़िर ताईं, उहे बि जीअं अपडेट खां मिस न थियनि। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।